बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। खुदा ताला तव्हांखे तव्हांजे ख़ानदान खे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे। तव्हांजे रिज़्क़ में ॿुधाइण जे लाइ मां पंहिंजी छोकिरियूं पाण सां गॾु जमायत में वठी ईंदुसि, जो असांजी जमायत जी छोकिरियूं घरां न पियूं निकिरनि, पढ़नि न पियूं। मां चयो बाबा ॿियो कहिड़ो तरीक़ो आहे, मां पंहिंजा ॿार जमायत में वठी वञा। छो जो मां जमायत में वठी थो वञा पंहिंजे ॿारनि खे? जॾहिं जमायत दरगाह ते अचे थी, असां ॾे अचे थी, पंहिंजा ॿार बच्चा नियाणियूं सभु तव्हां वठी था अचो, त मुंहिंजे लाइ मुंहिंजा पंहिंजा बच्चा आहिनि। तंहिंजे करे मां पंहिंजा बच्चा बि जमायत में वठी ईंदो आहियां, जो जमायत सम्झे मुंहिंजा जो बच्चा आहिनि उन्हनि जा पंहिंजा बच्चा आहिनि। तव्हां नियाणियुनि जी पढ़ाई जो तव्हांजो वस आहे, जेतिरो वस आहे तव्हां कोशिशि करे छोकिरनि खे पढ़ायो। छो जे तव्हांजा जो मर्द आहिनि उहो ॿाहिरि रोज़गार कमाई कारोबार जे लिहाज़ सां घर खां वधीक ॿाहिरि था टाइम ॾियनि। अगरि जमायत जी असांजी छोकिरियूं लिखी पढ़ियूं आहिनि त घर जे माहौल खे, ॿारनि जी तरबियत खे, सोबत खे बहितर संभाले सघंदी। ॿियो, तव्हां पंहिंजे मज़हब, अक़ीदे, ईमान ते क़ाइम ऐं मज़बूती सां रहो। कंहिं ॿिए जे कंहिं बि मज़हब अक़ीदे सां छेड़खानी न कयो। उहो मुंहिंजे रब जो कमु आहे ॾिसणु। तव्हां पंहिंजे अक़ीदे, पंहिंजे मज़हब, पंहिंजे ईमान ते मज़बूत रहो। जॾहिं बि तव्हां वांदा वेठा आहियो, सलाद शरीफ़, दुरूद शरीफ़ जो विर्द कयो। छो जे जॾहिं तव्हां दुरूद शरीफ़ जो विर्द था कयो, तव्हां सां लखई फ़रिश्ता गॾु था विर्द कनि, जो तव्हांखे नज़र नथो अचे। इन दुनिया में बि आख़िरत में बि इहो तव्हांजी कमाई आहे। शाम जो नमाज खां पोइ दुरूद, सलाद शरीफ़, दुरूद शरीफ़ पढ़ी करे पंहिंजो ज़िक्र कयो। असांजे सिलसिला क़ादरिया जो ज़िक्र खां पोइ दुरूद पाक पढ़ो। जमायत जे लाइ, दरगाह जे लाइ, इन मुल्क जे लाइ ऐं पंहिंजी पाकिस्तान जी अफ़वाज फ़ौज जे लाइ हमेशह दुआ घुरो। तव्हांखे ख़बर हूंदी काफ़ी वक़्त खां पाकिस्तान तमामु ॾुखे वक़्त मां पियो गुज़रे, ऐं इन ॾुखे वक़्त में असां पंहिंजी फ़ौज खे नथा छॾे सघूं।
हुकूमत कंहिंजी बि हुजे, चाहे अलिफ जी हुजे या बे जी हुजे, उन तंहिंजे करे तव्हांजी पोखनि ते बि वॾो थो फ़र्क़ु पए। हमेशह मां चवंदो आहियां जमायत खे, दोस्तनि खे, वास्तेदारनि खे जो महिरबानी कयो, ज़मींदारी ते छड़ो डिपेंड न कयो। उन सां गॾु तव्हां माल ज़रूरु धारियो, ॿकरी हुजे, ॻऊं हुजे। हे हुज़ूर पाक जी सुनत बि आहे ऐं बरकत बि आहे। हिकिड़ो वक़्तु ईंदो तव्हां पाण महसूसु कंदव जंहिं वटि माल आहे उहो ज़मीन खां ॿीण ते कमाईंदो, ज़मीन एतिरी आमदनी न ॾींदी जेतिरो माल ॾींदो। हमेशह तव्हां पाड़े जो ख़्यालु कयो, उन्हनि सां इज़त मोहबत सां पेश अचो, छो जे ग़मी या ख़ुशी में अॻु में पाड़े वारा था पहुचनि, मिट माइट जेसि ताईं अचनि, कोई कारोबार में आहे, कोई नौकरी में आहे, तेसि ताईं तव्हांजा पाड़े वारा अॻु में पहुची था वञनि। तंहिंजे करे इहो पंहिंजे ज़हन में रखो जो पाड़े वारनि सां हमेशह ठाहे हलणो आहे। ॿारनि जी, छोकरनि जी सोहबत ते नज़र रखो, छो जे जीअं ॿार उमिरि में वॾो थींदो वेंदो, उन जी वास्तेदारी, दोस्ती घर खां ॿाहिरि दोस्तनि में उथण वेहण वधीक थींदो। अगरि तव्हांजी औलाद ग़लति सोहबत में अची वई त तव्हांजे लाइ बि ॾुखाई थींदी, तव्हांजे माइटनि जे लाइ, पाड़े वारनि जे लाइ, सभिनी जे लाइ ॾुखाई थी वेंदी। ॿारनि जी पंहिंजी हैसियत जे मुताबिक़ जेतिरो पढ़ाए सघो पढ़ायो। कुझु ॿार शौक़ सां था पढ़नि, कुझु ॿार पढ़ाई में कमज़ोर आहिनि। अगरि जो ॿार पढ़ाई में कमज़ोर आहे उन सां ज़बरदस्ती या उन खे धकु हणणु, ज़ोरी पढ़ाइणु, इहो ग़लति थींदो। जो कमज़ोर आहे पढ़ाई में उन खे कंहिं हुनर सां लॻायो, जो हुनर सिखी करे वॾो थिए, पंहिंजे पेरनि ते बीहे, पंहिंजे ॿारनि जी ॿ वक़्त जी भर्ती खाने हलाए सघे। ॿारनि सां मोहबत ऐं प्यार सां हलो। ख़ुदा ताला तव्हांजे ॿारनि जे दिलि में ख़ुदा तौफ़ीक़ अता फ़रमाए जो वॾनि जी अदब ऐं इज़त कनि। हमेशह ख़ुदा ताला खां पंहिंजे लाइ, पंहिंजे पाड़े वारनि जे लाइ, पंहिंजे मिट माइटनि जे लाइ, पाकिस्तान जे लाइ हमेशह ख़ुदा ताला खां तव्हां ख़ैर घुरो। मां जमायत खानो ठारायो, छो जे मां नंढो त ॿाहिरि जमायत में मां निकिरी वेंदो त मां हुते ॾिसंदो नौजवान ज़ईफ़ बच्चा बच्चियूं
वण जे हेठां वेठा हूंदा, गर्मी सर्दी में उन्हनि जे लाइ बचाव न हो। नंढे हूंदे खां ई मुंहिंजे ज़हन में हे शइ वेही रही हो। जीअं ई दरगाह मुंहिंजे हवाले थी, मां सभिनी खां अॻु में 500-600 गुसलखाना ठाराया ऐं जमायत खाने खां जो कमु गुसलखाना जॾहिं ठही विया उन खां पोइ मां जमायत खाने जो कमु शुरू करायो। उन में कंहिं बि जमायत जे कंहिं बि फ़र्द खे, कंहिं मोतबर खे, कंहिं ख़लीफ़े खे मां तकलीफ़ न ॾिनी। मां पंहिंजे सर पाण करायो। अॼु उन में जमायत अचे थी पंहिंजे ॿारनि सां गॾु आराम सां इज़त सां वेही सघे थी। चाहे बरसाति हुजे या गर्मी हुजे, उन्हनि खे हाणे इन शइ जी परवाह न आहे। मूंखे काफ़ी वक़्त खां चवंदा रहिया असांजा ख़लीफ़ा जो दरगाह जो कमु थियणो आहे, दरगाह बि कमज़ोर थी वई आहे। त मां चयो बाबा 2-3 कम मां हिकु वक़्त ते नथो कराए सघां। अॻु में जमायत खानो पूरो थिए, पोइ ॿिए कम खे ॾिसंदासीं। जमायत खाने जो जीअं ई कमु पूरो थियो, मां दरगाह जो कमु शुरू करायो ऐं ख़ुदा जे फज़लो करम सां दरगाह जो कमु बि कोई हफ़्तो थियो आहे। मां सम्झां थो दरवाज़ा खोले छॾिया आहिनि, दरगाह जो कमु बि कंप्लीट थी वियो आहे। पोइ असांजे मौलवी साहिबान ऐं मुफ़्ती साहब मां वटि आया ऐं उन्हनि इहो ई मूंखे ॿुधायो जो साईं 2-3 जो बरसातूं थियूं आहिनि, उन में मदरसो सॼो टिमे पियो। छो जे मदरसो तमामु पुराणो ठहियल हो। मां चयो बाबा जीअं ई दरगाह जो कमु पूरो थींदो, मां मदरसे जो कमु शुरू कराईंदुमि। दरगाह जो कमु पूरो थी वियो। हाणे इंशाअल्लाह रमज़ान खां पोइ मां नक्शा ठाराया आहिनि, 3-4 नक्शा आहिनि। कराची वञी उहो ॾिसंदुसि ऐं रमज़ान खां पोइ दरगाह जो बि जमायत मदरसे जो बि कमु मूंखे कराइणो आहे। जॾहिं जमायत खानो ठहियो, मां कंहिं बि जमायत जे फ़र्द खे तकलीफ़ न ॾिनी। दरगाह जो कमु थियो, मां तव्हांखे कंहिंखे तकलीफ़ न ॾिनी। लेकिन मस्जिद या मदरसो उन में जो हिसो विझे थो, हे मां चाहींदुसि दरगाह जी जमायत इन सदक़े जारिया में मूंसां भाईवार थिए। ज़रूरी न आहे, काई ज़रूरी न आहे जो कोई भी ख़लीफ़ो तव्हां ते कोई हिकिड़ो नंबर रखे जो बाबा 10,000 ॾियो या 5,000 ॾियो। न, कुझु बि न आहे। पंहिंजी सहूलियत सां चाहे 1 रुपयो भी तव्हां ॾींदव, उहो सदक़े जारिया में तव्हांजो हिसो थी वेंदो। तव्हां न मां कंहिं बैंक जो नालो खयो आहे, जॾहिं मां कम ई शुरू न करायो आहे त हे अलाए केरु तव्हां जमायत खे बरगलाए पियो जो फलाणे बैंक में पैसा जमा कयो। कुझु बि अहिड़ी ॻाल्हि न आहे। मदरसे जो कमु शुरू ई न थियो त मां कीअं तव्हांखे चवां तव्हां पैसा जमा करायो। मां जमायत में कुझु माण्हुनि पैसा ॾिना जो साईं असांजी तरफ़ां कि जमायत खाने जे लाइ असां ॾियूं था। मां चयो बाबा वापसि रखो,
मूंखे पैसा न ॾियो। कम ई शुरू न थियो आहे, तव्हां पैसा कीअं था ॾियो? मां चयो रमज़ान खां पोइ जॾहिं कमु शुरू थींदो, पंहिंजी ख़ुशी सां जो बि ॾे, जेतिरो ॾे उन जी मर्ज़ी आहे। कंहिं ते कोई ज़बरदस्ती न आहे जो तो फलाणे खे एतिरो ॾियणो आहे, फलाणे खे एतिरो न। हर एक खे पंहिंजा ॿार बच्चा बि पालणा आहिनि, पंहिंजे घर जो बर्ची खानो बि हलाइणो आहे, ऐं जो ख़ुशी सां ॾींदो इन सदक़े जारीअ में मूंसां गॾु आहे इंशाअल्लाह। जीअं त हालात मौसम मटिजी वियो, हर साल ज़रात पोइते पई वञे, उन जे लाइ तव्हां ॿकरियूं ॻऊं हे जानवर वधायो। अॻिते तव्हांखे इहो जानवर कमु ईंदा। जंहिं ॿनी में सिम थी वई आहे उन में तव्हां छा था पोखे सघो? जिते कलर थी वियो आहे, कलर में छा पोखींदव? वध में गाह पोखे सघो था, कलर गाह पोखे सघो था, जानवर बि खाए थो सघे। तव्हां हुज़ूर पाक जी सुन्नत उन ते अमल कयो। ॿकरियूं पंहिंजो गहूं रखो, इन में बरकत बि आहे ऐं फ़ाइदो बि आहे। मेरे अपने हबीब के सर के बिस्मिल्लाह अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद। ए मेरे परवरदिगार, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सदक़े भी, पंचन पाक के सदक़े, नील पाक तो ज़हर इमाम हुसैन 14 कर। ए मेरे परवरदिगार, तू हमें कब्र के अज़ाब से बचा, दोज़ख के अज़ाब से बचा। ए मेरे परवरदिगार, हुज़ूर पाक के सदक़े तू हमें कब्र के हिसाब किताब से पनाह में रख। हम गुनाहगार हैं, हुज़ूर पाक के सदक़े हमारे गुनाह बख्श। ए मेरे परवरदिगार, तो हमारे रिज़्क़ में, रोज़ी में बरकत अता फरमा। हर आफत, हर आज़माइश, हर तकलीफ़ से पनाह में रख। ए मेरे परवरदिगार, तुझे वास्ते मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को, तुझे वास्ते भी फातिमा तो ज़ोहरा का, जो बे औलाद है उनको औलाद अता फरमा, जो बीमार है उसको शफा अता फरमा, जो बेरोज़गार है उसको रोज़गार अता फरमा। ए मेरे रब, जो परेशानी में मुब्तला है उसकी परेशानी ख़त्म फरमा। ए मेरे परवरदिगार, हम गुनाहगार हैं, जिसके सदक़े ये कायनात तूने बनाई, उसके सदक़े आखिरत में हुज़ूर पाक के कदमों की शफ़ाअत अता फरमा। ए मेरे परवरदिगार, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सदक़े आखिरत में हुज़ूर पाक के कदमों के पीछे हमें जगह अता फरमा। ए मेरे परवरदिगार, हम गुनाहगार हैं, हमें बख्श हुज़ूर पाक के सदक़े। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। रब दिन वारो देवारो 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 दर पिना छो परावा दर पिना छो परावा। रब दिन वारो देवारो दर पिना छो परावा। रब परावा दिन वारो देवारो दर पिना छो परावा। रब दिन वारो देवारो दर पिना छो परावा। हुसैनी अगादी मुझे रहन मानी, हुसैनी अगादी
मुझे रहन माजी शफाजी आवादी मुझे रहन माजी शफाजी आवादी मुझे रहन माजी जद सखी है दो सारो दरप ना छो बरावा जद सखी है दो सारो दरप ना छो बरावा पिना छो पिना छो परावा पिना छो परावा पिना छो परावा